सही यादि बाग़ 46 रोके। इहो हिनजो सवाल ॿुधी ख़ुदि बि सदमे में अची वियो। हा, एतिरो दर्द कंहिंखे कीअं थो मिली सघे, पर इहो सवाल मन में ई कयो। जे ॿाहिरि चए हा त रेवती खे बि हिमत न मिले हा। हींअर सिर्फ़ु रेवती खे हिमत ॾियणी आहे। रोकी सिर्फ़ु इहो ई पियो वीचारे। रोकीअ रेवती खे उथारे करे पलंग जे टेके सां विहारियो ऐं आसरो ॾिनो। रेवती, सभु ठीकु थी वेंदो। तुंहिंजी चिंता करण सां तुंहिंजी हालत ख़राब थींदी त तुंहिंजे पप्पा जी सेवा केरु कंदो? तोखे एतिरो त वीचारणो ई आहे न। रोकीअ ॾाढो सम्झायो। रेवती सिर्फ़ु ॿुधे पई। उन जूं अखियूं छित में, सम्झे बि पई, ॿुधे बि पई, पर उनखे अमल में आणींदी या न आणींदी, उहो त बिल्कुलु बि उनजो दिमाग़ जवाबु न पियो ॾेई सघे। सिर्फ़ु उनखे एतिरो ई पियो दर्द महसूसु थिए कि भॻवानु अञा तो मूंखे केतिरा दर्द ॾींदे। उनजे अखियुनि मां पाणी हिकु मिंट लाइ बि बंदि कान पियो थिए। रोकी जी हिमत बि कंहिं हद ताईं त हारजंदी पई वञे, पर तॾहिं बि रोकी उनखे आसरो पियो ॾिए। आसरो ॾींदे ॾींदे चयो, रेवती, जेतिरी तूं टेंशन कंदीअ ओतिरो तोखे दर्द मिलंदो। तूं सोच, तुंहिंजो पप्पा जंहिं ॾींहुं उथंदो ऐं तोखे इन हालत में ॾिसंदो त छा उनखे ख़ुशी मिलंदी? रेवती कंधु लोॾे चयो, न। त पोइ तूं हिमत रख। हिमत रखंदीअ त सभु ठीकु थींदो। हिकु पाण कमु था कयूं, हिकु ॿ ॿियनि डॉक्टरनि खे बि कॉन्टेक्ट करे थो छॾियां मां। शायदि कुझु अलॻि थिए। कुझु बि जवाबु न ॾिनो रेवतीअ, सिर्फ़ु कंधु लोॾियो ऐं वापसि सवाल पुछो, रोकी, सभु ठीकु त थी वेंदो न? इलाही दर्द भरी आवाज़ में पुछो। रोकी हुनजो हथु पकड़े चयो, तोखे भॻवान ते विश्वास आहे न? रेवती चयो, हा। तॾहिं त तूं मुंहिंजे लाइ भॻवानु बणिजी आहे। जे पार्किंग में तूं न हुजे हा त मुंहिंजो छा थिए हा? सच, तूं मुंहिंजे लाइ भॻवानु बणिजी जायो आहे। रोकीअ चयो, तूं मूंखे पंहिंजो दोस्त स्वीकार त बि मुंहिंजे लाइ घणो ई आहे। खिली करे चयो। हल्की सी मुश्क आणे चयो, हाणे तूं बि खिल। तुंहिंजे पप्पा खे अहिड़ो रोईंदड़ चहिरो वणंदो? कंधु लोॾे रेवतीअ न कई। रोकी वापसि हिमत ॾींदे चयो, तूं थी सघंदीअ? रेवती चयो, उथारे करे हथ जो आसरो ॾिनो ऐं चयो, हल पंहिंजे पप्पा खे हली ॾिस। तूं पंहिंजे पप्पा जे अॻियां वेहंदीअ त थी थो सघे भॻवान खे बि यादि अचे कि मूंखे हिनखे दर्द वधीक न ॾियणो आहे। तुंहिंजो ध्यानु रखण लाइ भॻवान खे त ध्यानु रखिणो ई आहे। सो भॻवानु तुंहिंजो कीअं न ध्यानु रखंदो? हाणे तोखे थोरी दर्द ॾींदो एॾा वधीक। उनखे थोरो खिली खिली ॻाल्हाए पियो त जीअं हुनजो दर्द थोरो घटि थिए। रेवती बि सम्झे पई कि रोकी मूंखे हद खां वधीक तो आसरो ॾे। मथां रेवती चयो, रोकी, कल्ह खां हिते ई आई, घर वञण जी ज़रूरत आहे न तोखे बि? रोकी चयो, इहो सभु हींअर वीचारण जो टाइम कोन्हे। उथ पंहिंजे पप्पा ॾे हल। उनखे हथु पकड़े पंहिंजे कुल्हे ते
आसरो ॾेई हुनखे धीमे धीमे वठी वियो। रेवती वीचारे पई, मां इनखे बिल्कुलु न करे छॾी हुई, तंहिंखां पोइ बि मूंखे केतिरी मदद थो करे, केतिरो दिलि वॾो अथसि। अजीब अजीब सवाल पिया अचनिसि। अॼु त मुंहिंजे लाइ भॻवानु थी आयो आहे, शायदि ई न हुजे हा त मां अकेलो ई वक़्तु बसि उते ई उनजा शब्द वीचार रुकिजंदा पिया वञनि, ॿिया वीचार नवां जनम पिया वठनि। ईअं पियो लॻेसि कि आत्मा ते केतिरो मुंहिंजो बोझ वधंदो थो वञे पियो। भॻवानु प्लीज़ मुंहिंजे पप्पा खे ठीकु कर, प्लीज़ भॻवानु मुंहिंजे पप्पा खे ठीकु कर। इहो मन में चवंदी पई वञे। जीअं ई इन जे पप्पा जे रूम जो दरवाजो खोलियो, इन जे साम्हूं पंतालियो भाग बि जल्दी पेश कयो वेंदो। उमेद आहे त तव्हां ज़रूरु ॿुधंदा।